मोहतरम हाफिज वली मोहम्मद अजरक पेश कर रहे हैं डॉक्टर सिकंदर शोरो साहब। कौन कौन अच्छा देर ना इंशाल्लाह अच्छा अच्छा असां गुजारिश कयूं था असांजे ADF जे सदर मोहतरम खुदाबख्श विक्की जो साहब के तव्हांजे भरपूर ताड़ियुनि जे गूंज में साईं मलक चंगेज़ खान के अजरक जी सूखड़ी पेश कनि। अजरकूं खणी अचण वारा दोस्त जल्दी खणी अचो, घाटियूं गॾु खणी खणी ताड़ी वजायो दोस्त भरपूर नमूने सां साईं मलक चंगेज़ खान के अजरक जी सूखड़ी मोहतरम खुदाबख्श विक्की जो साहब। असां गुजारिश कंदासीं खुदाबख्श विक्की जो साहब के त साईं मोहतरम हाजी मोहम्मद रमज़ान खान पालारी साहब के अजरक जी सूखड़ी पेश कनि। तव्हांजे भरपूर ताड़ियुनि जे गूंज में भरपूर नमूने सां ताड़ियूं दोस्तो थोड़ो हिम्मत कयो। असां गुजारिश कंदासीं असांजे सदर खुदाबख्श विक्की जो साहब के त मोहतरम साईं नियाज़ खान छछर साहब के अजरक जी सूखड़ी पेश कनि। इहा ई गुजारिश कंदासीं मोहतरम खुदाबख्श विक्की जो साहब के असांजे ADF जे सदर के त साईं पीर नूर शाह जिलानी साहब के अजरक जी सूखड़ी पेश कनि। तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में ताड़ियुनि जे गूंज में थोरो ज़ोरदार तरीक़े सां साईं आऊं गुजारिश कयां थो खुदाबख्श विक्की जो साहब के त साईं अब्दुर्रहमान बादशाह मेमण साहब के अजरक जी सूखड़ी पेश कनि। खुदाबख्श विक्की जो साहब के गुजारिश कंदासीं त मोहतरम आफ्ताब खोसो साहब के अजरक जी सूखड़ी पेश कनि। ऐं खुदाबख्श विक्की जो साहब असांजे ADF जो सदर खेनि गुजारिश कंदासीं त साईं ज़मीर शाह जिलानी अमीर शाह जिलानी साहब के साईं ज़हीर शाह जिलानी साहब के अजरक जी सूखड़ी पेश कनि। तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में गुजारिश कंदासीं असांजे दोस्त अलाउद्दीन शेणू साहब के त मुखी ठीकमदास के अजरक जी सूखड़ी पेश कनि। असंजो कामरेड साथी मोहतरम अलाउद्दीन शेणू साहब अजरक जी सूखड़ी पेश कंदा मोहतरम मुखी टीकमदास के। ऐं गुजारिश कंदासीं भा खुदाबख्श विक्की जो साहब के त साईं मुखी ॾेऊमल के अजरक जी सूखड़ी पेश कनि। गुजारिश कंदासीं मोहतरम हाफिज मोहम्मद इस्माइल पल साहब के त साईं सालिया भुट्टो साहब के अजरक जी सूखड़ी पेश कनि। गुजारिश कंदासीं मोहतरम हाफिज हसन रिंद साहब के त उहे साईं मुखी ॾेऊमल साहब के अजरक जी सूखड़ी पेश कनि। हाफिज हसन रिंद साहब। गुजारिश कंदासीं हाफिज रफ़ीक रिंद के त मोहतरम साईं प्रोफेसर हमादुल्ला भुट्टो साहब जेके टेक्निकल कॉलेज लाड़काणे जा प्रिंसिपल आहिनि खेनि अजरक जी सूखड़ी पेश कनि। हाफिज मोहम्मद खान रिंद के गुजारिश कंदासीं रमेश गुफ्ता साहब एडवोकेट रमेश गुफ्ता साहब के अजरक जी सूखड़ी पेश कनि। आबिद छछर साहब जेके असांजे साईं नियाज़ छछर साहब जा फर्ज़ंद आहिनि उन्हनि खे अदा खुदाबख्श विक्की जो साहब अजरक जी सूखड़ी पेश कनि। साईं शहजाद कांदड़ो साहब असांजे डॉक्टर साहब सिकंदर शोरो साहब जा PA
खेन अजरक जी सूखड़ी पेश कंदा मोहतरम खुदाबख्श विकेजो साहब। वकील अहमद शोरो साहब साईं डॉक्टर सिकंदर शोरो साहब के अजरक जी सूखड़ी पेश कंदा मोहतरम वकील अहमद शोरो साहब जनाब डॉक्टर सिकंदर शोरो साहब के अजरक जी सूखड़ी पेश कंदा। भरपूर ताड़ियूं वजायो। ऐं वकील अहमद शोरो साहब जनाब मलिक चंगेज़ खान के अजरक जी सूखड़ी पेश कंदा। वकील अहमद शोरो साहब साईं नियाज खान छछर साहब के अजरक जी सूखड़ी पेश कंदा। जाबिर शोरो साहब असांजे भाउ बशीर शोरो साहब जा फर्जंद सरदार असांजे मोहतरम साईं डॉक्टर सिकंदर शोरो साहब के अजरक जी सूखड़ी पेश कंदा। जाबिर खान शोरो साहब जाबिर शोरो साहब जनाब मलिक चंगेज़ खान के अजरक जी सूखड़ी पेश कंदा। ताड़ियूं थी वञनि हिकु दफ़ो वरी। ऐं जाबिर खान मोहतरम नियाज खान छछर साहब के ऐं हाजी मोहम्मद रमज़ान पालारी साहब के अजरक जी सूखड़ी पेश कंदा। ॿियो केरु किथे असांजे पाकिस्तान पीपल्स पार्टी थाणे बुलाखान जा अॻुवाण पीपल्स पार्टी सिटी जा सदर मोहतरम खादम हुसैन मेमन साहब ऐं असांजे मोहतरम साईं डॉक्टर सिकंदर शोरो साहब के अजरक जी सूखड़ी पेश कंदा। पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटी थाणे बुलाखान जा सदर भरपूर ताड़ियूं वजायो असांजे इन मेहनती नौजवान जे लाइ। ऐं खादम साहब मोहतरम मलिक चंगेज़ खान के अजरक जी सूखड़ी पेश कंदा। जी जी साईं हाजी मोहम्मद रमज़ान खान पालारी साहब के साईं खादम हुसैन मेमन साहब अजरक जी सूखड़ी पेश कंदा। ऐं साईं नूर शाह जिलानी साहब के अखर जी अजरक जी सूखड़ी पेश कंदा। खादम हुसैन मेमन साहब भरपूर ताड़ियूं वजायो। हिकु दफ़ो वरी ख़ुशीअ मां ताड़ियूं थी वञनि असांजे सरदार साले मोहम्मद ब्राह्मणी साहब जे आमद ते।